जी नाज़रीन, इन वक्त असीं मौजूद आहियूं दादू जी शाही बाज़ार जेका सब्जी मार्केट है उते असीं मौजूद आहियूं। अॼु असीं ॾिसंदासीं त हीअ जेके सब्जियूं जेके महांगियूं आहिनि इन्हनि में छा सबबु आहे, हीअ जेके रेट लिस्टूं आहिनि हिन वटि न आहिनि। अचो त असीं हिननि खां ॾिसूं हीअ छा मसइलो आहे जेकी एतिरी महांगाई आहे। हा, सब्जी वठण आया आहियूं ऐं सब्जी जो माशाल्लाह रेट एॾो सस्तो थी वियो आहे जेको माना असां चवंदा अञा डबल करे अञा ट्रिपल करे, छो त असां वटि खरबे रुपयनि जी प्रॉपर्टी आहे ऐं अणखुट दौलत आहे असां वटि। वज़ीर आज़म साहब खे असांजी अपील आहे त अञा डबल रेट करे ख़ुदा कुझु इंसाफ़ कयो। को ग़रीब आवाम आहे, को छा आहे, को मज़ूर आहे, को यतीम आहे, को बेवा आहे, भला तव्हांखे कंहिंजो ख़्यालु ई न आहे। तव्हां रुॻो पंहिंजा खज़ाना फुल करण जे पोयां हो। तव्हां वटि खरबे रुपए जो अलाह वटि तव्हांखे सिर बि ॾियणो आहे, को अलाह वटि तव्हां वटि पेश बि थियणो आहे। प्राइस कंट्रोल ऐं जेके रेट लिस्टूं आहिनि मुख़्तियार कार ऐं मजिस्ट्रेट पारां मार्केट कमेटी पारां हिन वटि जमा कोन्हनि खे हिन वटि हथ जा जेके पंहिंजा रेट आहिनि जेके उहे लॻाइनि पिया था ऐं इंतिहाई महांगाई आहे। ज़िले इंतिज़ामिया जेका गाइबु आहे ऐं आवाम जेको लाचार आहे, असां मजबूर आहियूं वठण ते। छा कयूं, ख़रीदारी त करणी आहे, भाॼी बि डेली वठणी आहे। लिकाए वेठा हो छो ईअं था कयो? तव्हांजे साम्हूं पई आहे मर्च लिकाई हाणे कढी त उहो मां तव्हां सर असां उन कोन ॾेई वियो पई असां सामान कढी आहे। साॻो मां वठी आयुमि जॾहिं हुन चयो त मां ॾेई वियो आहियां। परे छोकिरे खे ॾेई वियो, असांखे हाणे ॾेई वियो। लिकाए छो था? लिकाए रेट मुताबिक़ न आहे तॾहिं न आहे तूं तव्हां शिकायत कयो था, लिकायो छो था? शिकायत न इहा ई आहे बाबा। भाई यानी वरी लिकाए छॾियो लिस्ट वरी तव्हां अंदरि लिकाए था लॻायो। हा न तूरियूं त सवेर बि लॻल रिकॉर्डिंग में आहिनि। न तव्हां छो नाज़रीन ॾिसी सघो था तव्हां हिननि जी बिल्कुलु मुनाफ़ाखोरी आहे। जॾहिं असां हिन वटि पहिरियां आयासीं त हिननि जी पहिरियां बि लिस्ट इहा लिखियल हुई, वरी हिननि ज़ाहिर न कई आहे। ग़रीब माण्हू जो जीअण ई जंजाल थी वियो आहे। अच्छा भला अॻु में माण्हू ख़तम जूं मानियूं जुमे ई राति मोकिलींदा, अहिड़ो दौर अची वियो जो ख़तम ॾियण ई माण्हू बंदि करे छॾिया आहिनि। भला तव्हां करे लिस्ट चेक कई आहे दुकान का शइ सब्जी ऐं फ्रूट ख़रीद करे लिस्ट वठियूं हलिया वञूं, उन कहिड़ी ख़बर त असांखे छा आहे छा न आहे। उन्हनि खे तव्हांजो साईं हक़ आहे, तव्हां लिस्ट ॾिसी पोइ शइ ख़रीद कयो। ज़ुल्म आहे छा आहे त 30 रुपया रेट लिखिया हुते 90 रुपया मिलियो आहे। छा चेयरमैन जो आयो आहे त लिस्ट वारो चए थो तव्हां इहे ज़ुल्म था कयो, तव्हां बि चओ था बराबरि हिते ज़ुल्म आहे। ज़ुल्म त उते ई आहे न। नाज़रीन तव्हां ॿुधो हिते जेके वापारी आहिनि मुनाफ़ाखोर जेके आहिनि उन्हनि जा पंहिंजा वीचार आहिनि। जेका मार्केट कमेटी पारां सब्जी मंडी जो उते विज़िट नथो कयो वञे ऐं मनपसंदि हू बि असांखे रेट ॾिना था वञनि। वरी असां अॻिते हलंदासीं त अॻिते ई छा सूरत हाल आहे। पछी पर्ची किथे आहे जेका लिस्ट तव्हांखे लिस्ट न ॾेई वियो आहे? न ॾेई वियो आहे? 350 रुपया माना वॾी मच्छी, नंढी 250। जी नाज़रीन ॾिसो था हीअ मच्छी जेका आहे वॾी 350 ऐं नंढी 250 रुपया आहे। असांखे इहो था रेट ॿुधाइनि, असां वरी बि पंहिंजा माण्हू मोकिलींदासीं, ॾिसंदासीं हीअ रेट कीअं था ॾियनि। ऐं ज़िले इंतिज़ामिया बि असीं इहा ई अपील कंदासीं त तव्हां अखि पटियो ख़ुदा निकिरो। सॼे शहर में जेका भींग थी रही आहे, ग़रीब माण्हू फुरिजी रहिया आहिनि, तव्हांखे बि अखि पटण जी सख़्तु ज़रूरत आहे। तव्हांखे लिस्ट मिली आहे मार्केट कमेटी पारां? जी हा। किथे आहे लिस्ट? हुआसीं किथे आहे लिस्ट? भैया किथे अंदरि लिकाए था छॾियो छो? हणंदा आऊं पर हींअर ॾेई वियो न छोकिरे खे, तंहिंजे करे। ॾिसी छो ईअं था कयो तव्हां? हमेशह मां त ॾिसां कॾहिं बि लिस्ट न, हफ़्ते खां वठी मां सर्च पियो कयां लिस्ट असांखे नज़र नथी अचे। छो सबबु कहिड़ा आहिनि हिन में? साईं लिस्ट हणंदा आऊं, सबबु को बि कोन्हे। जी नाज़रीन ॾिसो था हीअ जेको असां अॼु आया आहियूं मार्केट जो विज़िट कयो आहे, दौरो कयो आहे, हीअ लिस्ट ज़ाहिर कनि था। बाक़ी हिनखे रुॻी मुनाफ़े सां मतिलबु आहे, हिनखे कंहिं बि आम माण्हू सां का हमदर्दी न आहे। 20 रुपये वारी शइ 30 रुपया किलो, 30 वारी शइ 50 रुपया किलो हीअ विकिरो पिया था कनि। पर ज़िले इंतिज़ामिया समेत कंहिं बि हींअर तहरीक न वरितो आहे। जॾहिं असां हींअर तेज़ न्यूज़ जी टीम जॾहिं हिते पहुती आहे त हिननि लिस्टूं हींअर ज़ाहिर कयूं असांजे अॻियां। ऐं हिन खां अॻु में ही केतिरो माण्हू खे लुटींदा रहिया आहिनि। असीं वरी हींअर ॿिए हंधि हलूं था, ॾिसूं था माण्हू जा छा वीचार आहिनि। साईं कीअं पटाटो किलो? 40 रुपया किलो आहे साईं। तव्हां ॿुधायो त तव्हां रेट लिस्ट चेक कई आहे कॾहिं? न, लिस्ट ॾसी कोन था न असांखे, चवंदा लिस्ट आहे कान का असां वटि, असांजी कमेटी वारा कोन था ॾियनि। हाणे ठाहिनि जा हिते फुर लुट आहे बाबा, हिते इंतिज़ाम आहे कान का, ग़रीब माण्हू असां मरी विया आहियूं साईं न। कीअं आहे, महांगी आहे सस्ती आहे? फ़िलहाल त महांगी आहे। महांगी आहे। अच्छा तव्हां कॾहिं रेट लिस्ट चेक करे भाॼी वरिती आहे कॾहिं? न वाह छो रेट लिस्ट तव्हां हुन खां पुछा कर में लची था थियो या शर्मा? रश लॻी पिया, एतिरो टाइम कोन हूंदो आहे लिस्ट चेक कजे। भली तव्हां खां 50 या 100 रुपया वधीक वठी वञे, पाड़े जाणी कोन वठंदा। हिकिड़ो त पाड़े न, पर अक्सर जेके दुकानदार जी आहे वठी सघंदा ज़रूरु। तव्हां पाण सुजागी कयो न सही, त हिन खां लिस्ट घुरो न जंहिंमें तव्हांखे 20 वारी शइ 30 रुपया किलो, 30 वारी 50 रुपया किलो पता ज़रूरी आहे लिस्ट चेक करणु खपे। साईं। तव्हां ॿुधायो लिस्ट तव्हां किथे आहे?
साईं बाबा कीअं था ॾिसो महांगाई? से महांगाई वॾी आहे। 120 रुपया किलो मेहा था ॾियनि, 120 रुपया किलो भिंडियूं, 50 रुपया किलो बसर, 40 रुपया किलो पटाटा। अच्छा तव्हां भला कॾहिं का ख़रीदारी करण जे टाइम ते लिस्ट हिननि खां पुछा न न लिस्ट ॾेखारीनि कोन था, चङा लिस्ट दलाल ॾेखारींदव, दलालनि कोन वठो, हे नथा ॾियनि लिस्ट, का बि शइ नथा ॾियनि। ज़ुल्म हथ जो ज़ुल्म कई वेठा आहिनि, हथ जो ज़ुल्म, असां ग़रीबनि खे पूरे पूरे तबाह करे छॾियो। जी नाज़रीन बिल्कुलु हिन चाचे जा तव्हां वीचार ॿुधा, पीरसन माण्हू जा वीचार इहे ॿुधा जेके ही महांगाई जो जेको आहे, हिकु त महांगाई वाक़ई आहे, पर ही मुनाफ़ाख़ोरनि जेका हथ जी जेका महांगाई करे छॾी आहे, इन्हनि जे करे ग़रीब माण्हू जी चेल चिबी थी वई आहे। जेको 300 रुपया ॾिहाड़ी कमाइण वारो मज़दूर माण्हू उहो घर जी चुल्हि कीअं थो ॿारे सघे। जी नाज़रीन मार्केट कमेटी जो इंस्पेक्टर बस वटि हींअर मौजूदु आहे, जेको सब्जी में लिस्टूं विरहाए पियो। असीं उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, आख़िर ही मुनाफ़ेख़ोरी जा जेके राज़ आहिनि या जेके लिस्ट आहिनि, रेट जेके माण्हू इन जो शिकार आहिनि घटि वधि जा, उन्हनि हवाले सां बि असां उन खां पुछंदासीं त आख़िर छा मसइलो आहे जेको माण्हू ही रेट घटि वधनि था। छा मसइलो आहे जेको रेट घटि वधनि था? तव्हां केतिरो घटि वधि कोन थो थिए, असां हिननि खे लिस्ट ॾियूं था, हू हुननि खे लिस्ट लॻाइण लाइ तयारु न आहिनि। सभिनी वटि तव्हां ॾिसो था त हर कंहिं वटि लिस्ट पियल आहे, केरु भरण जे लाइ तयारु न आहे। पोइ चवंदा हीअ शइ महांगी आहे, हीअ शइ महांगी आहे। असां हुननि खे रोटी मंडी वारो जेको आहे उहो ॾियूं था, हे चवंदा असांखे पंहिंजा रेट खपनि, असां पंहिंजे हिसाब सां हलाईंदासीं। सब्जी मंडी में तव्हां विज़िट कंदा त केतिरी शइ महांगी आहे? हर शइ न, उहो विज़िट जा त उहो मंडी वारा जेको लिखाईंदा उहो असां हिननि खे रेट ॾियूं था न, हे पंहिंजी मर्ज़ी ते हलाईंदा, उन्हनि खे छा कयूं असां? गवर्नमेंट जो कमु आहे, एक्शन खणनि। जी नाज़रीन तव्हां हिन मार्केट कमेटी इंस्पेक्टर जा बि वीचार ॿुधा, हिननि जो इहो चवणु आहे त जेका सब्जी मंडी में जेका शइ ख़रीद फ़रोख़्त थींदी आहे, उन जा रेट असांखे मार्केट कमेटी पारां हुते जेके तय कया वेंदा आहिनि, हिननि खे शइ जेका हलाइणी वेंदी आहे। पर हिते दुकानदार जेके आहिनि मुनाफ़ाख़ोर, उहे पंहिंजा मनपसंदि अघु अञा बि मुक़ररु कयो वेठा आहिनि। असीं शहरनि खां बि पुछंदासीं त हू इन महांगाई खे कीअं था ॾिसनि। लिस्ट आहे बाबा, किथे आहे? हिते पई आहे गाॾे ते, काॾे किथे आहे? नज़र त असांखे कान थी अचे, भाऊ पासो जो ॻोल्हियूं किथे आहे। नाज़रीन कैमरा जी अखि में ॾिसो, तव्हांखे लिस्ट अगरि नज़र अचे थी त ॿुधायो, अवां फ़ैसिलो कयो। गाॾे ते पई आहे बाबा। किथे आहे? ज़ाहिर रखणी आहे तव्हां? ज़ाहिर पई आहे, ज़ाहिर पई आहे, ज़ाहिर पई आहे, ज़ाहिर पई आहे। नाज़रीन हीअ ॾिसो था, हीअ जेका लिस्ट जेका आहे हीअ हाणे ज़ाहिर पता कनि। जी नाज़रीन तव्हां ॾिठा हिते दुकानदार जेके फ्रूट ऐं सब्जी मुनाफ़ाख़ोर जेके उन्हनि पंहिंजा मनपसंदि अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि। ऐं असांजी जेका तेज़ न्यूज़ जी टीम पारां जॾहिं हिते असां छापो हयो आहे त हीअ उन्हनि पोइ लिस्टूं ज़ाहिर कयूं, जेके मार्केट कमेटी पारां हिनखे जेके लिस्टूं ॾिनियूं आहिनि हिननि पोइ ज़ाहिर कयूं। इन्हनि मां साफ़ ज़ाहिर थिए थो त मुनाफ़ाख़ोर पंहिंजा मनपसंदी अघु मुक़ररु करे आवाम खे ॿिन्हिनि हथनि सां फुरनि था। न हिते तव्हां ॾिठो त न ज़िले इंतिज़ामिया, न को मुख़्तियारकार, न को ॿी का ज़िले जी कंहिं बि आला ऑफिसर हिते विज़िट न आहे कयो। ऐं हीअ रोज़ जो मामूलु आहे, ज़िले इंतिज़ामिया हर रोज़ उन्हनि जो हिते अचणु खपे, पर को बि उनजो आला अमलदार ऐं केर बि हिते विज़िट कोन थो करे। इन जे करे मुनाफ़ाख़ोरनि पंहिंजा हथ टोकिया जेके रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। ऐं शहरनि खे बि घुरिजे त तव्हां जेका बि सब्जी या जेका फ्रूट अगरि ख़रीद कयो त रेट लिस्ट चेक करे ख़रीद कयो। ऐं ज़िले इंतिज़ामिया खे इहा ई अपील कंदासीं त ख़ुदारा निकिरो, शहरनि जे लाइ निकिरो, तव्हां पंहिंजा जेको ड्यूटियूं आहिनि उहे ईमानदारी सां निभायो त जीअं शहरी इन मां लाभ हासिलु करे सघनि। कैमरामैन हुबदार अली बबर सां गॾु असलम लगारी, तेज़ न्यूज़ दादू।